नवाज शरीफ सुप्रीम कोर्ट जो 28 जुलाई वारो हुकुम नामुनासिब करार ॾींदे चयो आहे त अदालती फ़ैसिले सां मुंहिंजो फेयर ट्रायल वारो हक़ मुतासिर थियो। ISI-MI ऑफिसर्स के JIT जो हिस्सो बणाइण मुनासिब न हो। मौजूदा सिविल मिलिट्री लाॻापन में छिकताइण जा असर JIT रिपोर्ट ते पिया। इस्लामाबाद जी इंसाफ अदालत में सवालनि जा जवाब ॾींदे नवाज शरीफ चयो त मूंखे JIT ते एतिराज़ हुआ। वाजिद जी जानिबदारी ऐं JIT मेंबर्स जी सियासी वास्तेदारी ज़ाहिर आहे। अमेरिका में दहशतगर्दी जो निशानो बणियल सिंध वासण सबीका शेख जी जनाज़े नमाज़ बाद मढ़ ॾे मोकिलण लाइ तैयारियूं मुकमल। जॉर्ज W बुश एयरपोर्ट तां शागिर्दियाणी जो मढ़ अॼु पाकिस्तान मोकिलियो वेंदो। सबीका शेख जो मढ़ सुभाणे ॾे पहुचण बाद कराची जे कब्रिस्तान में दफ़नाइण जा इम्कान। सिंध में अॼु कहर जी गर्मी। कराची में पारो 45 डिग्री सेंटीग्रेड ते पहुचण जो इम्कान। सामूंडी हवाऊं बि बंदि थी वियूं। हैदराबाद, सखर, जैफराबाद, शिकारपुर, नवाबशाह ऐं ॿियनि ज़िलनि में पारो 50 सेंटीग्रेड ते पहुचण जो इम्कान। हुकूमत पारां आवाम खे घणो पाणी वापराइण ऐं 9 खां 4 वॻे ताईं ग़ैर ज़रूरी सफ़र न करण जूं हिदायतूं जारी। कराची इंटर बोर्ड तरफ़ां 21 ऐं 22 मई ते रिथियल इम्तिहानी पेपर्स मुलतवी। पीपल्स पार्टी जो अहम इजलास आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि अॼु इस्लामाबाद में थींदो। निगरां वज़ीर आज़म जे नालनि ते सलाह मशवरनि सां गॾु मौजूदा सियासी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। ज़रियुनि मूजिबि इजलास में मुखालिफ़ जो रगबाण सैयद खुर्शीद शाह हुकूमत पारां निगरां वज़ीर आज़म जे नाले बाबति ब्रीफिंग ॾींदो। नून लीग अॼु पंजाब जे इलाइक़े चिश्तिया में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। जलसे जो तैयारियूं मुकमल। नवाज शरीफ ऐं मरियम नवाज़ ख़िताब कंदा। कोयटा जे इलाइक़े खिली बरात में CTD ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे घर ते कार्रवाई। वॾे तादाद में हथियार ऐं धमाकेदार मादो हथ। कार्रवाई दौरान पाबंदी मढ़ियल तंज़ीम दहशतगर्द फरार थी विया। CTD तर्जुमान मूजिबि कार्रवाई पाबंदी मढ़ियल तंज़ीम जे गिरफ़्तार दहशतगर्दनि जी निशानदही ते कई वई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा मुत्तहिदा अरब अमारात जे दौरे ते पहुची वियो। अबू ज़हबी जे वली अहद शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान सां मुलाक़ात। ISPR मूजिबि मुलाक़ात दौरान ॿितरफ़नि लाॻापन, दहशतगर्दी जे ख़ात्मे, ख़िते में अमन अमान क़ाइम करण समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। लाड़काणे भरिसां पुलिस पारां मुबैना मुक़ाबले दौरान ॾोहारी ख़ालिद अबड़ो खां मारजण जी दावा कई वई। पुलिस जो चवणु आहे त बागटाणी पुलवट फुर ख़िलाफ़ कार्रवाई दौरान हथियारबंदनि ऐं पुलिस विच में मुक़ाबिलो थियो। मारजल ॾोहारी ख़ालिद अबड़ो वटां हथियार बरामद कया विया। ख़ालिद अबड़ो जे वारसनि पारां पुलिस जे मुक़ाबले वारी दावा रद्द। मोहनजो दड़ो रोड ते पुलिस ख़िलाफ़ मुज़ाहिरो। सिंधड़ी भरिसां खीरापो शाख में पुछड़ी ताईं पाणी न पहुचण ख़िलाफ़ आबादगारनि जो मीरपुर ख़ास रोड ते मुज़ाहिरो। रोड जे ॿिन्ही पासनि खां केतिरी देर ताईं गाॾियूं बीठल रहियूं। चंबड़ में आबादगारनि पारां आपाशी मलदारनि जो अलामती लाश रखी पाणी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरो। सिजावल जुड़े जो वेझो घर खे बाहि लॻण सबबि सड़ी फ्रॉक सेल्फिन ॿारनि जी माउ बि ज़ख़्मनि जी सटनि सां दम ॾिनो। साने ते इलाइक़े में सोग। दौड़ वेझो ॻोठ दोलो में बि बाहि लॻण सबबि 100 खां वधीक घर सड़ी रख। मुतासिर ॻोठाणनि चयो आहे त वक़्त सिर इतला ॾियण बावजूदि फायर ब्रिगेड अमलो देर सां पहुचण करे वधीक नुक़सान थियो। ॻड़ी ख़ैर, काज़ी अहमद, गमत ऐं मोरो वेझो बि बाहि लॻण वारनि वाक़िअनि में 21 घर सड़ी रख। केतिराई ढोर बि सड़ी मरी विया। बंगुलदेरो जे वोकेशनल सेंटर जी शागिर्दियाणी सां मुबैना ज़्यादती जो इंकशाफ। वारसनि जो चवणु आहे त सेंटर जो इंचार्ज 5 महीननि खां शागिर्दियाणी खे ज़्यादती जो निशानो बणाए वीडियो ज़रिए खेसि ब्लैकमेल करे रहियो हो। लाशारी थाणे ते केस दाख़िल थियण बाद पुलिस सेंटर जे इंचार्ज ऐं औरत खे गिरफ़्तार करे वरितो। सूबाई घर वज़ीर मामले जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती। शागिर्दियाणी जे वारसनि जो चवणु आहे त SHO जवाबदार जो माइट आहे।
ऐं जवाबदार अञा गिरफ़्तार न थियो आहे। वाधारियल कश्मीर में हुर्रियत अख़बार मीर वाइस मोहम्मद फारूक जी वरसी जे मौक़े ते हड़ताल। कारोबारी मरकज़ ऐं तालीमी इदारा मुकम्मल तौर ते बंद रहा। पार्टी हुकूमत श्रीनगर में कर्फ्यू जहिड़ियूं पाबंदियूं लगाए छॾियूं। चीन चंड जे उंधाए हिसे जी तहक़ीक़ करण लाइ सैटेलाइट ख़लारा मोकिले छॾियो। चाइना नेशनल स्पेस एडमिनिस्ट्रेशन जे इख़्तियारनि जो चवणु आहे त सैटेलाइट पहिरियों भेरो ज़मीन खां 4,50,500 किलोमीटर परे फ़ासिले ते पहुचण बैदि चंड जे उंधाए हिसे जी तहक़ीक़ शुरू कंदो। अमेरिकी रियासत हवाई में बरंदड़ जबल फाटण खां पोइ लावो हाईवे ऐं झंग खे तबाह करे पैसिफिक समुंड ताईं पहुची वियो। अमेरिकी सिविल डिफेंस इख़्तियारनि तबाह थियल हाईवे तां गुज़रण ऐं पैसिफिक समुंड में लावे जे वेझो वञण खां रोकण जी हिदायत कंदे चयो आहे त सामूंडी पाणीअ में लावो मिली वञण खां पोइ हानिकार गैस पैदा थी वई आहे। Our group will be